पुर रखवार देख बहु कपि मन कीन विचार। अति लघु रूप धरो निसि नगर करो पैसार। नगर में घड़नी पकारंजा बहुसंख्यक रखवाला हुआ, यानी कि सुरक्षा जे लाए घणा ही पहरेदार हुआ होते, रखवाली करण वारा घरनी राक्षस हुआ होते। उन्हनि के ॾिसी करे हनुमान जी मन में विचार कयो कि मां जेको आहे हू जाम घणो ही नंढो रूप धरी करे लंका नगरी में प्रवेश कंदम, ऐं प्रवेश कंदम त रात्रि जे अंधेरे में ही प्रवेश कंदम। प्रभु श्री राम जे अंतर मन के याद करे करे अग्या चवंता तुलसीदास बाबा की प्रभु श्री राम जी माता जानकी जी खोज जे लाए, उन्हनि जी ॻोल्हा जे लाए मूंखे हिते मोकिलियो आहे, त पोइ मां रात्रि जे अंधेरे में गुपचुप इन्हे लंका में प्रवेश कंदम। माता जानकी के खोजे रखनम, उन्हनि जो समाचार वठनम, उन्हनि के प्रभु जो समाचार ॾींदम, ऐं पोइ त हिन सब पहरेदारनि खे इन मल पहलवान बलवान योद्धाउनि खे भी पंहिंजो नंढो सो परिचय मां ॾेई छॾंदम। पर यदि हींअर मां इन्हनि सां उलझी वयम, इन्हनि के पंहिंजी शक्ति ॾेखारण में ग़लत फहमी मां करे वरती, तो पोइ माता जानकी जी खोज में व्यवधान पैदा थी वेंदो, व्यवधान अची वेंदो। अहिड़ो ही विचार करे करे रात थियण जे इंतजार में हनुमान जी राम नाम के सुमिरन करण लगा। चौ श्री राम, जपो हनुमान, जपो हनुमान, जय श्री राम।